नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो जे कृष्णा मंदिर में श्री कृष्ण भगवान जो जन्म ॾींहुं अक़ीद एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें महाराज जयराम मज़हबी इबादत करे प्रोग्राम जी शुरूआत कई। इन मौके ते रमेश कुमार डोडाणी, लीमो मुखी, वाशू महाराज, अनिल कुमार समेत हिंदू मज़हब सां तालुक रखंदड़ यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में श्री कृष्ण भगवान जूं लीलाउनि जा टेबलोज पेश कया विया, जॾहिं त आयल यात्रियुनि खे भगत सनी, आकाश कुमार, आनंद खत्री, प्रेम समेत ॿिनि भक्तनि श्री कृष्ण भगवान जा भजन गाए आयल यात्रियुनि खे झुमाए छॾियो। जीअं 1:05 थियो त भगवान श्री कृष्ण जे जन्म ॾींहं जो केक काटियो वियो। इन मौके ते यात्रियुनि जो चवणु आहे त श्री कृष्ण इन धरती ते अवतार वठी राजा कंस खे मारे धरती ते पाप जो अंत आंदो ऐं धर्म जी जय जयकार कई। इन करे असीं जन्माष्टमी मल्हाईंदा आहियूं। असांखे बि घुर्जे त श्री कृष्ण जे ॾसियल राह ते हली पंहिंजी आख़िरत सवारियूं। जॾहिं त प्रोग्राम जे आख़िर में पाकिस्तान जी खुशहाली, सलामती ऐं पाक फौज जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।